अल्हम्दुलिल्लाह वकफ़ा वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिर रुसुल व खातमिल अंबिया अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम किताबुन उन्ज़िला इलैका फला यकुन फ़ी सद्रिका हरजुम मिन्हु लितुन्ज़िर बिही व ज़िक्रा लिलमुअमिनीन इत्तबिउ मा उन्ज़िला इलैकुम मिर रब्बिकुम वला तत्तबिउ मिन दूनिही औलिया क़लीलन मा तज़क्करून फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी मक़ामिन आख़र वलक़द ज़रअना लिजहन्नम कसीरम मिनल जिन्नि वल इंस लहुम क़ुलूबुन ला यफ़क़हून बिहा व लहुम आयुनुन ला युबसिरून बिहा व लहुम आज़ानुन ला यस्मऊन बिहा उलाइका कल अन्आम बल हुम अज़ल सुब्हान रब्बिका रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून वसलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। मोबाइल में को भी मानो तस्वीर न कढे। ये महज कुरान पाक जो दीनी वाइज़ा है। हदीस पाक में आहे शौकिया फोटो कढण ऐं कढाइण ॿिन्ही ते लानत। छा बचो छाणा थियो आया हूं तो रब के राज़ी कयूं वरी रहंदो जो नाराज़ कयूं तो फ़ाइदो छा। पर गुनाह तो सब गुनाह पर गुनाह हिकिड़ो अहिड़ो जंहिंमें का लज़्ज़त को फ़ाइदो हेत वरना लज़्ज़त न फ़ाइदो बिल लज़्ज़त गुनाह छो कयूं। अल्लाह सभिनी खे सम्झ ॾे। उलमा काफ़ी आहिनि परे जा मेहमान भी आहिनि। मां मुख़्तसर वक्त में तव्हांखे चंद अर्ज़ कंदुसि मारूज़ात ख़िदमत में पेश कंदुसि। दुआ आहे त अल्लाह ताला मूंखे सही सम्झण जी तौफ़ीक़ ॾे तव्हांखे सही सम्झण जी तौफ़ीक़ ॾे। असां सभिनी खे क़ुरान ऐं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत ते अमल जी तौफ़ीक़। असांजे मुल्क में ख़ासि करे मुहर्रम जो महीनो जॾहिं ईंदो आहे त पोइ बाज़ारूं बि बंदि दुकान बंदि न कफ़न मिले को मरे त न साबुण मिले। यानी मुहर्रम खे एतिरो था सम्झनि गोया कि रमज़ान खां बि मुहर्रम मथे आहे। तव्हां पाण ॾिसो जाते वञो मुहर्रम में देगां चढ़ियूं पियूं आहिनि ख़ल्क़ वठी आहे। ॿुधायो रमज़ान में रोज़ जी इफ़्तारी ऐं खोलण वक़्तु एतिरो देगां लाहींदा आहिनि। ॻाल्हायो ई नथा न लाहिनि माना उन्हनि वटि मुहर्रम वधीक आहे। मारे फोन आयो हिकिड़े माण्हू रमज़ान मुहर्रम में कयो साईं मूंखे काफ़ी वक़्तु थियो ॿाहिरि अॼु घर आयो आहियां मूंखे चवनि था त घर वारी ॾे न वञजां छो त मुहर्रम जो पहिरियों ॾाको आहे इमामनि जी शहादत जो ॾाको आहे। मां चयोमांसि क़ुरान चए थो निसाउकुम हर्सुलकुम फातू हर्सकुम अन्ना शेतुम ज़ालू मुड़जी पोइ खां जमल वण ई हलियो आहे। मां चयो क़ुरान ईअं थो चए इहो किथां जो दीन आहे। कोई महीनो अहिड़ो न आहे जंहिंमें इमाम या को साहबा शहीद न थिया आहिनि पोइ त ज़ाल ॾे वञूं ई न पोइ त कम ई पूरो थी वियो।
मुहर्रम के माण्हू वधीक था सम्झनि। अल्लाह फरमातो शहरु रमज़ान अल्लज़ी उन्ज़िल फ़ीहिल क़ुरआन हुदल लिन्नास व बय्यिनातिम मिनल हुदा वल फ़ुरक़ान। महीनो आहे रमज़ान जो, फरमाए जंहिंमें असां क़ुरान नाज़िल कयो आहे, उहो रमज़ान आहे। पोइ तव्हां मां जेको रोज़ा रमज़ान लहे त रोज़ा रखे। रमज़ान छा आहे? नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अव्वलु रहमतुन औसतु मग़फ़िरतुन व आख़िरु इत्क़ुम मिनन नार औ कमा क़ाल। पहिरियों ॾाह को रहमत, विचों ॾाह को बख़्शिश जो, आख़िरी ॾाह को जहन्नम खां आज़ादी। हदीस पाक में रमज़ान में नफ़िल पढ़ई जहिड़ो ॿिए महीने जे फ़र्ज़ जे बराबरि सवाब। रमज़ान में हिकु फ़र्ज़ पढ़ई ॿिए महीने जे 70 फ़र्ज़ जे बराबरि सवाब। उन रमज़ान में नफ़िल इबादत जो फ़र्ज़ जे बराबरि सवाब। पर ये ख़ैरात नफ़िल भी रमज़ान में न कंदा जो रोज़ा खोलायूं रोज़ा रखायूं। असांजे मुल्क में तालीम कान्हे, बिल्कुलु ख़त्म आहे तालीम। दलील ही आहे उन जो असां तव्हांजे मुल्क ते जनाज़ो ऐं ईद पढ़ंदा आहियूं पर इमाम नियत ॾाढा कंदो आहे। अब चओ नाश्ता ॾाढा इमाम खे कहिड़ी ज़रूरत आहे? अफ़सोस जी ॻाल्हि आहे मुस्लमान अॼु ताईं ईद ऐं जनाज़े जी नियत न सिखियो आहे। यार वॾी ॻाल्हि न आहे, मथां ॻाल्हाए मुस्लमान आहे ईद जी नियत नथी अचे, मुस्लमान आहे जनाज़े जी नियत नथी अचे। केतिरा मुस्लमान खे कलमो नथो अचे, केतिरा मुस्लमान सलाम नथो अचे। मां पाण सलाम ॾींदो आहियां अस्सलामु अलैकुम, त इहो झटि चवंदो आहे मालेकुम सलाम। मालेकुम सलाम माना न हुजे तो ते सलाम। दीन सिखो। मां अर्ज़ु कयां थोरो नुस्ख़ो हिकिड़ो खयूं वञो, फिटी कयूं न वञो। पंहिंजे ॻोठनि में आलिम हाफ़िज़ वेठा आहिनि, उन्हनि वटि वञो थोरी थोरी न चौसे मूंखे निमाज़ बि सेखार। जे निमाज़ सिखियल आहे त उनखे ॿुधाए। जे निमाज़ सिखियल आहियो मौल साहब खे निमाज़ ॿुधायो से मुंहिंजी निमाज़ सही आहे। क़ुरान पढ़ियल आहियो त कारी साहब खे ॿुधायो से ॿुध मुंहिंजो क़ुरान सही आहे। पर जे न त पढ़ो, सिखो, निमाज़ सिखो, ईद सिखो, जनाज़ो सिखो, क़ुरान पाक जो सबक वठो, पोड़ाओ जुवार न कयो। फरमाए रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको दीन सिखंदे मरी वियो इहो शहीद आहे। यार वायत इहो ई खोड़ा जे मञो, दीन सिखंदे मरी वियो शहीद। क़यामत में फरमायो न कि अल्लाह शहीदनि सां गॾु उथारियो। हाणे वाइदो कयो अॻिते सिखंदासीं, न त मां वाइदो न कंदुसि। सभु सिखंदव न, सिखो। हीअ हालत आहे मुस्लमानो। अरब मुबालिक में तालीम आहे, निमाज़ जो टाइम थींदो इमाम खे ॻोल्हणो कोन्हे, हिकिड़ो न हिकिड़ो बीह रहंदो इल्मु आहे न भाई। उहे पहिरियों तव्हां मुसल ते ॻोल्हींदा ई न इमाम जे लाइ। असां पढ़ ॻोल्हींदा हुआ तव्हां ॿ मुलाक़ात थिया। हालांकि जनाज़े जो मसइलो ॾिसां, जनाज़ो फौती जो उहो पढ़ाए जेको वेझो माइट आहे। हाणे माइट खे नियत ई नथी अचे साईं पढ़ाए कीअं? ख़ुदा जे वास्ते थियाना थो, दीन सिखो। हिकु ॻाल्हि इहा समझो, सवाब ऐं गुनाह में फ़र्क़ु समझो, जायज़ नाजायज़ में फ़र्क़ु समझो। फ़र्क़ु न समझे तौबा नसीब न थींदसि। रमज़ान उहो महीनो आहे जंहिंमें हिकु नफ़िल इबादत कयो, पढ़ो नफ़िल, ॿिए महीने जे फ़र्ज़ जे बराबरि सवाब। माना रमज़ान में जेका ख़ैरात कई सभु फी सबिलिल्लाह नफ़िली न, उनखे फ़र्ज़ जेतिरो सवाब मिलंदो। रमज़ान में न कंदा। मुहर्रम वारो मुहर्रम छा ॾिसां मूंखे नो चिठी वाइद में अॻु में मोल साहब वाइद करे पियो वेठो, मां वयुमि मूंखे ॾिठी बस कयईं। चवंदा हाणे आयो आहे अब्दुल हमीद, हाणे वाइद उनजो मां ख़तमु थो कयां। करबला खे खई बीठो हुजे, ईअं जो कपिड़ा छल लॻा पिया हुजनि गर्मी में। मिलियासीं कन में चयोमांसि भला अॼु उॾो थो अचे त इमामनि खे मारायो, हिन खे ॾसे थो त हीअं पिया वेठनि। बाक़ी न चिठी सम्झो ॻाल्हि, पोइ कावड़ न कजो, पोइ कजो तव्हांजी मर्ज़ी। बाक़ी न चिठी त करबला ते रोशनी विझो। मां चयोमांसि मां ठिकर मौलवी आहियो, करबला खे मञींदो ई न आहियां। कावड़जी विया घणा कावड़जी विया हूंदा। भला मां चयो क़ुरान में आहे, चए न हदीस में आहे, चए न। मां चयो पोइ मां उते हुयुमि त कीअं विढ़िया, मां कहिड़ी ख़बर।
जुल्म छो मञा थो जुल्म थियो न ॿुधाईंदे घणा मोल साहब इहो हीअं ॻाल्हि त मां न मञींदो जुल्म छो मञा थो बाक़ी कीअं थियो इहा ख़बर अलाह खे चओ न पर तव्हांखे ख़बर आहे तव्हां सम्झो था जंग आहे त करबला वारी आहे समझो खबर कान्हे में इस्लाम ऐं कुफर जी जंग करबला वारी न आहे ज़ालिम मज़लूम जी जंग जागो ज़ालिम इस्लाम ऐं कुफर जी जंग न आहे छो साहबा को बि नथो वञे जे इस्लाम कुफर जी जंग आहे साहब न विया त मुजरिम थिया ख़बर ई माण्हू खे कान्हे हाणे हेॾां करबला होॾां उहद हल चीफ सरदार 1.25 लाख ॿियनि जो चीफ सरदार उहद में बीठो पाण करीम सां संभड़नि था बीठा उहद वारी जंग में लड़दे लड़दे नबी पाक सतम जो चाचो शहीद थी वियो हज़रत हमज़ा रज़ी अल्लाह ताला अन्हु एतिरो गुरबत जो ज़मानो कफन नंढो आहे पेर ढकनि त मथो घाड़ो मथो ढकनि पेरूं घाड़ा पिया थियनि पापा मां चाचे जे पेरनि ते गाह विझो मथो कपिड़े सां ढकियो मुंहुं कपिड़े सां ढकियो बी नबी साईं फतवा ॾिनी फरमाइनि था सैयद शुहदा हमज़ा औ कमा क़ाल ज़बान मुबारक सां फरमाइनि था सभिनी शहीदनि जो सरदार मुंहिंजो चाचो हमज़ा यानी आदम अलैहिस्सलाम खां वठी आख़िर ताईं जेके शहीद थिया सभिनी जो सरदारी जो लक़ब ॾिनो एतिरो चाचे जो दुख फरमाए मां चाचे जे बदले में 70 मारी जागो था नबी साहब फरमायो चाचे जे बदले में 70 मारी अल्लाह फरमाया नबी मां ते हिकु क़त्ल जे बदले हिकु रखियो आहे तूं 70 थो मारे मां क़त्ल नफ्स बिन नफ्स कोई क़त्ल करे उनखे क़त्ल कयो बस जंहिं कयो तूं चवे थो 70 मां ते हिकु रखियो यानी एडो नबी पाक ससन जे चाचे जो असर थियो शहादत जो फरमाए हिकु जे बदले 70 मारी हाणे तव्हां चओ त करबला वधीक कन ओद वारी जंग वधीक ॻाल्हायो न था हुज़ूर फरमाए सभिनी शहीदनि जो सरदार इस्लाम ऐं कुफर जी जंग पाक नबी पाण बीठा विढ़नि था पर ॿी जंग कहिड़ी जंग बदर माण्हू खे ख़बर ई कान्हे बदर चाहे ओद चाहे करबला चाहे जंग बदर में 313 साहब होॾो 1000 खां मथे काफ़र बतौर इम्तिहान जे फर में मोटी हलो तयारी न कई आहे तादाद भी थोरो आहे असलो भी न आहे कंहिं वटि तरार न आहे त खजी जी छड़ी खणी बीठो आहे बतौर इम्तिहान जे फर मोटी हलो सामार कयो साईं असां मूसा जा साहब न आहियूं तव्हांखे छॾे वठो मोटंदासीं न दुआ तव्हां घुरो लड़ाई असां कंदासीं विढ़ंदासीं साईं उहे घणियूं यादि ॾियण असांखे कहिड़ियूं नहनु लज़ी बायऊं मुहम्मद अलल जिहाद मां बकीना अबदा साईं तव्हां सां बैत कईसीं वाइदो कयोसीं जेतिरे ते हयाती मोहम्मद सां गॾु जिहाद कंदासीं अल्लाह जा रसूल मोटंदासीं न दुआ तव्हां घुरो मैदान में असां लहूं था असां ख़बर आहे बदर वारी जंग रमज़ान में हल साईं रोज़नि सां साहब बीठा रोज़े सां पाण करीम दुआ था घुरनि अल्लाह हे जे मुंहिंजा मरी वेंदा त केरु मां ते कलमो पढ़ंदो ॿिया बि चवंदो आहे जेको वञे थो मरे थो मदद फरमा अल्लाह फरमाए मुंहिंजा पाक पैगंबर फिक्र न कर बदर में मलाइक था लहनि कुरान में आ बदर में मलाइक लही आया 5000 उन जंग तव्हांखे बि उन जंग जो आहे ख़बर ई कान्हे फरमात वाला कद नसरकुमुल्लाहु बिबद्रिन व अंतुम अज़िल्ला आए मुंहिंजा पाक नबी सल्लल्लाहु पक्की ॻाल्हि आहे मोहम्मद बदर में तव्हांजी मदद मां अल्लाह कई आहे बदर जो बयान कुरान में बदर में मलाइक लही आया विढ़नि जे लाइ विढ़नि था बीठा वह जंगे बदर बदरी साहब के नबी से बिशारत जन्नत जी ॾेई छॾी आहे 1.25 लाख साहब जेके हा उन में बदरी साहब सब को शान मथे ताजे करे बुजुर्ग भाइरो फर्क समझो
पहले नंबर है, बे नंबर शाय में पाक पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम विढ़ंदे 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 लड़ाई कंदे काफी काफर जहन्नम रसीद थिया। 70 तकरीबन बधी नबी सांजे आद वची विया जो सही हेती ने फैसलो पास एडो 313 1000 का मती पर चवे था तो कुरान लक़द नसरकुमुल्लाहु बिबद्र मुझा नबी पक्की गाल बदर में तहांजी मदद मां अल्लाह कया अंतुम अदिल्ला ओ मुझा पाक पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तहांजी पोजीशन में ना हो जो कामयाब थिया आज हो बदर में मदद मां कई थमा अण समझब उथंदे वेंदे या अली मदद या फला मदद या फला फरमाते ज़ाता नसरुल्लाहि वल फतह फरअयत अन्नास यदखुलून फी दीनिल्लाहि अफ़वाजा फसब्बिह बिहम्दि रब्बिका। ऐ पाक पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमातो कुरान पाक में इज़ा जाअ नसरुल्लाहि वल फतह जने मदद मां अल्लाह नवी दई फतह भी मां अल्लाह नवी दई वो वेठे वेठे जे जाम जके मानू गड्जी सवंदा सौ तो के पत्थर हंदा हा हाने वाय तबलीग में न कजा पर ऐ तन्नासा यदखुलून फी दीनिल्लाहि अफ़वाजा फौजन जो फौजा मुजर भी तोते कलमो पढ़दा इस्लाम में दाखिल थींदा तॾहिं थींदे जनी मदद मां अल्लाह नवी फतह भी मां अल्लाह नवी साईं हाने हेॾे मक्को भी फतह थी वियो हुकूमत भी कायम थी वही इस्लाम फतह हासिल थी हाने छा क्या साईं हाने मां कहिड़ा नारा हैदरी करण वाले सरत कौसिया फमस फसब्बिह बिहम्दि रब्बिका ओ मुझा नबी मदद मां कई थमाए मुझी तस्बीह पाकाई बयान कजा सुभान अल्लाह अल्हम्दुलिल्लाह ला इलाहा इल्लल्लाह अल्लाहु अकबर मदद मां कई थमाए जिक्र मुझो कजा नाला मुझा खणे हमद पाकाई मुझी बयान कर छो त मदद मां कई थमाए छा तो चवे कुरान पाक में यनसुरकुम अल्लाहु फला गालिब लकुम व यंसुरकुम फमन ज़ल्लज़ी यनसुरकुम मिन बादि वलल्लाह फलियतवक्कलिल मोमिनून। मां मदद कया अल्लाह भमे तो कोई ना है जो तव्हांखां ॾाढो थे मां मदद न कया तो कोई मदद करण वारो कोन्हे समझी छॾियो मोमिन सॾाइण वारो वलल्लाह फलियतवक्कलिल मोमिनून कुरान थो चवे मोमिन जी तवक्कल अल्लाह ते। नारे तकबीर शान बारी ताला ताज खत्म नबूवत नारे तकबीर। कुरान पढ़ो नबी सत्संग के जमाने में हिकिड़ा माण्हू हुया फ़ाइदो पहुचाईंदो न पहुचाईंदो अल्लाह ॾिनो आहे पर जेकॾहिं का तकलीफ़ ऐं नुक़सान पवे न हादी मिन इंदिका रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तुंहिंजे करे आई तो न यहाँ फरमाई फायदो तो पहुंचे न पहुंचण था अल्लाह हादी मिन दिल वन तो सुकुम सैयद यकुलु हादी मिन दिल फायदो तो पहुंचे न पहुंचण तो अल्लाह ने वाई नुकसान तो पहुंचे न पो नबी तोखे तन तोड़ो इनके वायद कर जवाब ने अज भी माण्हू अहिड़ा अथव मां कराची हुम भाणे जो बीमार हो डॉक्टर चयो मोल साहब मसलो ख़त्म हाणे खणी वञो बाहर जो निकतुम मां चयो मौलवी ॾे ख़बर छा थियो मां चयो डॉक्टर जवाब ॾिनो आहे बस खणी वञो किसो ख़त्म आहे ते बि होॾे वञ न मां तो काॾे वञा चई शाह अब्दुल्ला गादी ते वञ न आहे न कराची में पीर ॻाल्हाइनि था मां चयो इहो अस्पताल अलाए किथे आहे मुंहिंजी ॾिठल न आहे भाई अची ॾाढी किथे आंदी थी मां चयो छो चई फौती पीर आहे मां चयो तूं अची ॾाढी किथे आंदी आहे पाण मरी वियो मां खणी वञा त मुंहिंजे खे बचा पर अरे अबाई अड़े कहिड़े मज़हब जो इन तुसिबुहुम हसनतुन यकूनु हादिही मिन इंदिल्लाह वन तुसिबुहुम सय्यतुन यकूनु हादिही मिन इंदिका
फायदो तो पचन मुझा नबी सथन था अल्लाह न आयो नुकसान तो पवे पोतो के था तो न आयो बुधो कुरान नबूवत वाली जुबान जो ऐलान ओ मुझा नबी के वाद कर जवाब ॾियण साईं छा चवन कुल कुल्लु मिन इंदिल्लाह मनो अल्लाह जो कुरान नबूवत वाली जुबान दुख या सुख इज्जत या दिलत जवानी या पोड़प पुट या धी खुशी या गम रोण या खिलण फरमा तो खुशहाली तंग तंग दस्ती कुल कुल्लु मिन इंदिल्लाह मुझा नबी चवन सब शइ अल्लाह नो हे वरी मांखे पाण खे चयूं तकरी करे बस क्यों मस्जिद उन्हनि जी वेठा चिट्ठी जे तव्हांखे ॾिनी से मोल साहब जवाब न ॾी मतिलबु हाणे 10 माण्हू ॾींदा आहिनि तेड़ाइण जे लाइ असां बि इंसान कवड़ींदी आहे कंहिंखे सड़ो पटियूं चई हाणे ॿुधा मतो ॾस चई वलियनि खे ताक़त आहे कि न कान्हे मतो वो ताक़त जो को नालो तो वठ न बोरी खाण लाबारो खाण रोंबो खाण मर्दानी ताक़त कहिड़ी थो बुझाई बाक़ी चई सब ताक़त अथनि जीअं वणे नुंहुं मजनू भला कोना हुन कयो हवाई फेर फमत कुल मंबयत ही मलकूत कुल शै वह युजीर वला युजार अलैहि इन कुंतुम तालमून मनो कंजो वायद अल्लाह जो कुरान नबूवत वाली जुबान जो ऐलान कुल मना चवन मुंहिंजा नबी कंजे हथ में मुल्क वह युजीर वला युजार अलैहि वो पकड़े अल्लाह छड़ाइण वारो कोने अल्लाह छड़े पकड़ण वारो कोने अकुल अथव त ॻाल्हि आहे वरी बि जाते फरमा थो कुरान अल्लाह पाक कुरान में कुल तालो कुल तालो अतलु मा हर्रम रब्बुकुम अलैकुम अल्लाह तुशरिकू बिही शैआ व बिल वालिदैन ihसाना कुरान तो चवे ओ मुंहिंजा नबी उम्मत खे चओ अचो माॾे नबी उम्मत के सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चवन मुंहिंजा नबी कुल तालो अचो माॾे अतलु मा हर्रम रब्बुकुम अलैकुम नारे तकबीर बुधो अल्लाह फरमातो कुल तालो मुंहिंजा नबी चवन अचो माॾे अचो अतलु मा हर्रम रब्बुकुम अलैकुम अचो त मां मोहम्मद तव्हांखे उहे ॻाल्हियूं क़ुरान मां पढ़ी ॿुधायां जेके रब तव्हां ते हराम कनि ॿुधो क़ुरान पाक में नबी पाक जो आहे पहिरीं ॻाल्हि आहे अल्लाह तुशरिकू बिही शैआ अल्लाह सां ॿिए शरीक न कजो थोरी थोरी ॻाल्हि में बि रब सां ॿिए शरीक अक़ीदा रखी वेठा आहिनि माण्हू असांजे पीर जे वात मां जेका शइ निकिरे उहा थी वरी पीर हिकिड़ो तकरीर थो करे बोला तव्हांखे कहिड़ी ख़बर असांजो नबी हुआ अल्लाह जो कम खे टोड़ींदो आहे कननि सां पाण ॿुधी वठ ॾाढ़ी बि वॾी पटका बि वॾा नबी साईं वेठा आहिनि चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम घरवारी बि गॾु वेठी आहे घरवारी आज कयो साईं तव्हांजे मुंहुं मुबारक में मूंखे बांस थी अचे फरमायूं मां माखी खाधी आहे शायदि पुराणे ई अॻिते न खाईंदुसि सम्झो था पाण चई वेठा इलाही आयो क़ुरान छा चयो क़ुरान ईअं न चई भला त नबी तूं जो तंहिंसो न खाईंदो त मां बि हराम कयो मां या अय्युहल नबी लिम तुहर्रिमु मा अहल्लल्लाहु लक क़ुरान होड़े साधु किताब उनज़िल इलैका फला यकुन फी सद्रिका हरजुम मिन्हु लितुनज़िर बिही व ज़िक्रा लिल मुमिनीन इत्तबिउ मा उनज़िल इलैकुम मिर रब्बिकुम वला तत्तबिउ मिन दूनिही औलिया ऐ मुंहिंजा नबी एक कुरान आहे किताब जेको मां तो ते नाज़िल कयो आहे कुरान जेका ॻाल्हि चवे ॾुख न कजो हिन ते बा न थिए तूं तुंहिंजो मत कुरान मोमिन जो नसीहत आहे जेका ॻाल्हि ते ॾुख न कजो
हाणे पाक नबी सल्लल्लाहु चो मां न खाईंदो सघते अल्लाह या अय्युहन नबी लिमा तुहर्रिमु मा अहल्लल्लाहु लका ओ मुंहिंजा नबी जेका शइ माण्हू दिलि मां हलाल कई आहे हराम छो थो अफल हाँ फीहे शिफाउल लिन्नास ओ मां मक्खी में माण्हू जे लाइ शफा रखी आहे नबी हराम छो थो करे अफल्लाहु अनका तो हिसाब न है पर अॻिते ईअं न कजे कांजी मर्ज़ी हलंदी आहे पाण वेठा आहिनि जनाज़ो आयो जागो था जनाज़ो आयो साईं जनाज़ो पढ़ायो पाण तयार छा जनाज़े पढ़ाइण लाइ कि सुठो मुख़्तसर कया जनाज़े पढ़ण लाइ तयार थिया नबूवत वारी कमीस मुबारक उनजे कफन में था छाजे करे फौती जो पुट मुसलमान उनजी तारीफ़ कलबी से हेत खुश थींदो ताबे जे लाइ नबी सल्लल्लाहु कोशिश कई लुआ मुबारक कढी वात में था जनाज़ो शुरू थी वियो जनाज़ो दस्यो मां सिखो नियत कयम नमाज जनाज़ा फर्ज़ किफ़ाया साण चइनि तकबीरनि जी सना वास्ते अल्लाह जे दुरूद नबी सल्लल्लाहु ते दुआ वास्ते हाज़िर मयत हाणे मयत घणा आहिनि हिकु चओ आवाज़ जनाज़ो हिकु पढ़ाइण वारो 1.25 लख ॿियो चीर सरदार पाण जनाज़ो पढ़ाइनि था सना दुरूद खां बाद अल्लाहुम्मा अग़फिर लिहय्यिना व मय्यितना व शाहिदना व गाइबना इला आखिरी अल्लाह हे ॾिसो सम्झो असांजा सादा असां वारी बि आहे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पढ़ाइनि था दुआ छा था पढ़नि अल्लाहुम्मा अग़फिर लिहय्यिना व मय्यितना अल्लाह असांजे जीअनि खे बि बख़्श मोहन खे बि बख़्श कंहिंजी ज़ुबान जा लफ़्ज़ हुया दुआ जा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पर आख़िर ताईं जनाज़ो पढ़ाई बि छा अल्लाह पाक पुछऊं क़ुर खां छा चयो त नबी तुंहिंजे करे हिकिड़े खे छॾियूं जागो था कोई वॾो मुजरिम पकड़जी वञे कंहिं वॾे माण्हू जो फोन ईंदो ऑफिसर चवंदा साईं घुरबला पर तव्हांखे जवाब न था क़ुर खां पुछूं पाक नबी खे ईअं त न चई तो जनाज़ो पढ़ायो त हिकिड़े खे तुंहिंजे करे छॾियूं वला तुसल्लि अला अहदिम मिनहुम मात अबदा वला तकुम अला कब्रिही ऐ मुंहिंजा पाक नबी अहिड़े माण्हू जो हमेशह जे लाइ जनाज़ो बि न पढ़ेसि कब्र ते बि न बीहेसि कंहिंजी मर्ज़ी हलंदी आहे चओ खोड़ असांजा सादा बि अलाह नबी तुंहिंजी मदद अरे मदद हिकु आहे करण वारो जागो था वला तुसल्लि अला अहदिम मिनहुम मात अबदा वला तकुम अला कब्रिही ऐं मुंहिंजा नबी अहिड़े माण्हू जो जनाज़ो बि न पढ़ेसि कब्र ते बि न बीहेसि माफ़ न कंदो जागो था अञा ॿी जाते वरी बि ॻाल्हि आहे पढ़ा कोन फरमातो क़ुर पाक में आए मुंहिंजा पाक पैगंबर सल्लल्लाहु हाँ या अय्युहन नबी आए मुंहिंजा पाक नबी इत्तबिउ मा उनज़िल इलैकुम मिर रब्बिकुम वला तत्तबिउ मिन दूनिही औलिया मुंहिंजा पाक नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तोखे बि जीअं क़ुर चवे उहे कर ॿिए जो चयो न वठिजां क़ुर जो ताबेदार क़ुर जे हुकुम ते फरमातो क़ुर इज़ा तुतला अलैहिम आयातुना बय्यिनातिन قال الذين لا يرجون لقاء ائت بقرآن غير هذا أو بدله قل ما يكون لي أن أبدله من تلقاء نفسي إن أتبع إلا ما يوحى إلي إني أخاف أن عصيت ربي عذاب يوم عظيم जनी मुंहिंजो नबी क़ुर पातियूं ऐं तूं पढ़ी पियो माण्हू खे ॿुधाए छा पिया चवनि बेईमान जन जो क़यामत ते ईमान न हो क़ुर थो चवे चऊं पिया एते बि क़ुर गैर हादा हे क़ुर न हुजे ॿियो नालो वठी क़ुर पाए
हे कुरान न ॾियो औ बदल हो या कुछ तब्दीली करें फरमो जान में के जवाब दे कुल मा यकून ली अनो बदल हो मिन तिलका नफ्सी माके हक ना है जो रब के तवा नथा मनन ॿियो ॾे आहिनि में तब्दीली कया माके हक ना है इन अतबिउ इल्ला मा युहा इलैया माने जेको हुक्म रब न ईंदो आहे वही खणी उन जी ताबेदारी कंदो हा पंहिंजी मर्ज़ी न हलाईंदो हा पाण बि मञा थो तव्हांखे बि ॿुधाइणो इहो सभु क़ुरान इन्नी अखाफुन असैतु रब्बी अज़ाब यौमिन अज़ीम चवनि मुंहिंजा रबी जे मां मोहम्मद बि अल्लाह जे कंहिं हुक्म जे मुखालफ़त कयां क़यामत जे वॾे अज़ाब खां मां मोहम्मद बि ॾिजां तंहिंजे करे सम्झी छॾियो ॻाल्हि फरमाए थो क़ुर पाक में अल्लाह पाक मुंहिंजा नबी तूं पाण ऐलान कर कुल्ला अमलिकु लिनफ्सी नफ़अन वला दर्रा इल्ला मा शा अल्लाह फरमाए चओ माण्हू खे मां मोहम्मद पाण बि पंहिंजी जान जे नफ़े नुक़सान जो मालिक न है जीअं मुंहिंजो अल्लाह चाहे कुरान पाक में फरमाई वरी नबी से वेठा मुशरिकीन मक्का जो वफ़द आयो टे सवाल कयो असां में कहफ केर हुया सिकंदर ज़ुल्क़रनैन केर हो रूह चाहे ये सवाल नबी पाक सां सभु कयो पाण फरमायो सुभाणे वटि जवाब भरजो बेड़ियूं थियो वफ़द जा नुमाइंदा आया असां कलो कनि सवालनि जा जवाब वही ना आयो मथों काल न आई फरमायो सुभाणे वरी सुभाणे तकरीबन कबो बेच 12 नहीं जागो था अब वही ना आए पर पकड़ा शुरू थी वही अल्लाह छड़े न कावड़ जी वही न थो अचे जवाब ही न थो ॾे पर अल्लाह पंहिंजे नबी खे तसल्ली बदुहा वल्लाइल इज़ा सजा मा वद्दक रब्बुक व मा कला बलन आखिरतु खैरुल लक मिनल ऊला वलसौफ युतीका रब्बुक फतरज़ा ऐं मुंहिंजा पाकण बि कॾहिं ॾींहुं कॾहिं राति ॾींहं खां पोइ राति थी अचे ॾींहुं रोशनी राति अंधारी पोइ इहा कावड़ जी अलामत न आहे वही ईंदे बंदि थी वियो मालूमात बंदि थी वई इहा बि कावड़ जी अलामत न आहे न कावड़ियो आहे न छॾियो आहे तोखे मुंहिंजा बि उहा तोसां मां बता ला उक़्सिमु बिहाज़ल बलद व अंत हिल्लुम बिहाज़ल बलद ऐं मुंहिंजा बि जिन घिटियुनि में तूं घुमे थो मां क़ुर में हुन जा कसम थो खणा मूंखे एॾी तोसां मोहबत कावड़ भी ना है छड़ो भी ना है कावड़ो भी ना है बलल आखिरत खैरुन लक मिनल ऊला तो जले आखिरत मौत अन्या भलिया वल सौफ युतीक रब्बुक फतरज़ा हेडे कुरान नाज़िल करे फरमाए मुंहिंजा नबी मां रब तोखे एतिरो ॾींदुसि जो तूं राज़ी थी क़यामत में समझो था वरी समझ ॿिया नबी अल्लाह जे राज़ी करण जी कोशिशि पिया कनि अल्लाह क़ुरान में फरमायो वला सौफ युतीक रब्बुक फतरज़ा मुंहिंजा नबी तोखे मां अल्लाह एतिरो ॾींदुसि जो तूं राज़ी थींदे मोहम्मद मां तोखे अल्लाह राज़ी कर काढ़ो न आहियां छॾो न आहे मोहबत तोसां हुआ जिन घिटियुनि में घुमे थो हुनजा कसम थो खणा पर कानून तुंहिंजे लाइ बि आहे कानून जुदा मोहबत जुदा उहो कानून कीअं तो वटि आयो वफ़द उनके चई सुभाणे ला तक़ूलन लिशैइन इन्नी फाइल ज़ालिका गदा इल्ला अन यशा अल्लाह समझो फरमाए कुरान ऐं मुंहिंजा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हरगिज़ अॻिते ईअं न चइजां त सुभाणे मां हे कमु कंदुसि समझो था अॻिते ईअं कमु न चइजां त मां हे कम कंदुसि ला तक़ूलन लिशैइन इन्नी फाइल ज़ालिका गदा इल्ला अन यशा अल्लाह हेॾे फरमाए ईअं न तो जा हे कम कंदुसि जेका ॻाल्हि चवे इंशाअल्लाह चवंदो कर मां चाहियां त थींदो तूं चाहे त न थींदो तो त वाइदो कयो मां बंदि कयो मुंहिंजी मर्ज़ी आहे चओ कंहिंजी मर्ज़ी आहे ॻाल्हायो वमा तशाऊना इल्ला अन यशा अल्लाह
वाद कयो कोई भी मौलवी वाद करे जी पीर चवन में छिलवा जी फला तब में छिलो ये आयत लिखी जो तो नहीं माना वमा तशाऊन इल्ला अन यशा अल्लाह अर्शी फर्शी नूरी नारी बरी बहरी सब जे चाहन उई न थींदो कुरान तो चवे जे हिक अल्लाह चाहे उई थी सही कयो पंहिंजा अक़ीदा मर्ज़ी अल्लाह जी हलंदी आहे पाण करें सब तो सल्लल्लाहु हिजरत था कन मक्के मुकम्मा खां मदीने मुनव्वरा दरते जो हवेली जिते आया चौधारी काफर बिठा पान पे तो पोते पैर मोटा पोते जो मोटा जिबरील है चौथा मोटो फरमाए मखर बशरफ बख्श हजरत जो पर चौधारी काफर बिठा रस्तो ही कोने जिबरील तो सही जेका बजरी पया या खणी उछलाए मुठ भरे जो नबी ससों उछलाई सब काफर अंधा समझियो काई मुठ नबी पाक चौ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सभई काफर अंधा ओ उन्हीं गाल के कुरान तो बयान करे वमा रमायता इज रमायता वलाकिन अल्लाह रमा मुझा नबी जने तो है तो ना है बल्कि मां अल्लाह है सभिनी ते पहचान भी मुझो कम हो अंधो करण भी मुझो कम पर तुझे हथ में ताकत मां पैदा कया वमा रमायता इज रमायता न हो तो जने तो है वलाकिन अल्लाह रमा बल्कि मां अल्लाह है होश कर मर्जी अल्लाह जी सभई मोहताज या अय्युहन्नास अंतुमल फुकरा इलल्लाह कुरान में चथो तव्हां सभई मुंहिंजे दर जा फ़क़ीर आहियो वली बुजुर्ग छा नबी भी हथ खणी बीठा हे ॾिसो अचे थो मूसा अलैहिस्सलाम पंहिंजा असाब गॾु अथसि ईंदे अॻिते आया ॾिठो दरिया पोयों ॾिसनि फलम्मा तरा अल जमाल काला साहब मूसा इन्ना लमुदरकून अब मूसा अलैहिस्सलाम केर हो नबी भी रसूल भी किताब पंहिंजो मिलल अचे थो मूसा अलैहिस्सलाम मां ॾिसो लठ हथ में अथसि अचे थो कुरान तो तहला फमा तिलक बियमीन कया मूसा मूसा हथ में छा थई न न सम तो सही न अल्लाह ॾिसे कोन पियो गालायो ॾिसे कोन पियो पुछेसि तूं तिलक बियमीन कया मूसा मूसा हथ में छा थई ईअं न चई सलाह अथई तूं ॾिसे थो मूंखे पुछेसि चए थो काला ही असाया साईं है मुंहिंजी लठा छाजे लाइ मिसाल खई अथई चए थो तवक्कउ अलैहा साईं ते टेक ॾींदो ईअं थो अलाह खे ॾसे जो अलाह खे ख़बर ई कोन्हे साईं ते मां टेक बि ॾींदो आहियां बकरनि जहिड़े वणनि जा पन बि छाणींदो आहियां वली फीहा मार बोखरा साईं हिन में ॿिया बि फ़ाइदा आहे अलाह खे ॼण ख़बर ई कोन्हे हाणे ॾसियां ॻाल्हि छो पियो रब पुछे छो पियो मूसा अलैहिस्सलाम ॻाल्हाए भञो गुज़ारत पर टिकी चढ़ी वॾा कुरानी हो न भञो न मञो तव्हां वठी ईंदा हो ॿार जे लाइ रांदीको अबा घर ॾेई ॿार खे ती रांदीको ॾेई पोइ अबा ये क्या है ये क्या है पुछ रहे हो न क्यों घिन आप है पुछ सुनो हाँ या बार साहब जी मोहब्बत जो इज़हार आहे अल्लाह जो नबी कलीमुल्लाह जो लक़ब अल्लाह सां ॻाल्हाईंदो अल्लाह खे नबी जो ॻाल्हाइण वणे थो नबी खे बि अल्लाह जो ॻाल्हाइण वणे थो रब बि ॻाल्हाए थो मूसा अलैहिस्सलाम बि ॻाल्हाए थो इहो मोहब्बत जो इज़हार आहे वो कलीमुल्लाह अचे थो असां बि गॾु अॻिते आयो ॾिठो दरिया नबी रसूल पाण बीठो आहे अदन अल मदद या गौसे आज़म अल मदद होश कर पंज धन बल न बड़ा पहरा अॻियां दरिया पोइ तो दरकन फलमा तरा अल जमाल काल असहाब मूसा इन्ना लमुदरकून मूसा
गोला वजाए छॾी जीअं तव्हां असां हिक ॿिए खे चवंदा असां मराए बि नाक वठी आया अॻियां वञूं था दरिया पोइ हिते था मोटो फिरोन जी फौज मुसल्ला मूंसां काॾे वञूं हाणे पहुची वियो फिरोन जी फौज कलीमुल्लाह नबी रसूल किताब पंहिंजो मिले थो नथो चवे मां जो तव्हां सां गॾु न छो था घबरायो पुछां क़ुरान खां छा चई न चई मां तव्हां सां गॾु छो था घबरायो फला मुंहिंजो मुंडा न हो त काला साहब मूंसा इन्ना लमुद्रकून मुसाफिर पहुची वियो अॻे वञा दरिया थो बोरे पोइ हिते त मोटो सालनि जी फौजा कलीमुल्लाह चए थो काला कल्ला जीअं तव्हां त चवंदो यार फलां तुंहिंजो मुखालिफ़ आहे इन ते मुंहिंजी अखी नथी अबा खे थो वञे चकर थी त मुंहिंजी अखी न पे कलीमुल्लाह चए थो काला कल्ला हरगिज़ न हे कुझु न अथव न चई मां तव्हां सां गॾु न चए थो इन मया रब्बी सयदीन मुंहिंजो रब मां सां गॾु न मूंखे रसूल नबी भी नथो चए त मां तव्हां सां गॾु इन मया रब्बी सयदीन मुंहिंजो रब मां सां गॾु न मूंखे रस्तो ॾिनो ख़ुदा जे वास्ते ॿिए जी मर्ज़ी न हलंदी आहे रखो अलाह ते ॿिया सभु कंहिंजे हथ में न अथई इन माया रब्बी सयादीन मुंहिंजो रब मां सां गॾु न रस्तो ॾींदो अलाह फरमाए इज़रिब बिअसा कल बहर ओ कलीमुल्लाह लठ जेका हथ में अथई पाणी ते हण हिं जो हं त पाणी मां रस्ता ठही विया क़ुरान थो चवे मां यतवक्कल अलल्लाह फहुव हस्बुह जंहिंजी तवक्कल अल्लाह ते आहे उन लाइ अल्लाह काफ़ी हाणे काफ़ी जी मां न थियां मूंखे तव्हां का शइ नहीं खाइण पीअण जी साईं बि खणी अचां हवा ना दा काफ़ी आहे माना ॿिए जी ज़रूरत न आहे वमन यतवक्कल अल्लाह फहुव हस्बुह क़ुरान थो चवे जंहिंजी तवक्कल अल्लाह ते आहे उन जे लाइ अल्लाह काफ़ी सम्झो ॻाल्हि हाणे हिकु नुस्ख़ो तव्हांखे ॾसियां जो असां अज़ाब खां बचूं चओ हिकिड़ो कमु कयो नबी पाक फरमायो चओ सल्लल्लाहु अताब मिन ज़ंब कमल्ला ज़ंब लहू गुनाह खां तौबा करण वारो ईअं ॼणो गुनाह कया ई न पर क़ुरान अञा ॻाल्हि वधाए कई आहे इल्ला मन ताब व आमन व अमिल अमलन सालिहा फउलाइका युबद्दिलुल्लाहु सय्यिआतिहिम हसनात साईं मुंहिंजा ॿुधो बाज़ार खुलियल आहे सौदो मुख़्तार जल्दी कयो मतां बाज़ार बंदि थी क़ुरान थो चवे इल्ला मन ताब व आमन जंहिं तौबा कई गुनाहनि खां ईमान अथसि हाणे व अमल अमलन सालिहा हाणे भला अमल शुरू कई साईं रियायत माफ़ी मिलंदी आहे रियायत अलाह फरमातो मुंहिंजो मानो सुञाणे मारे मोटी आयो आहे इनाम ॾींदोमांइ ॿुधो इनाम कहिड़ो उलाइका युबद्दिलुल्लाहु सय्यिआतिहिम हसनात क़ुरान में चए थो जेतिरा गुनाह कया गुनाहनि वारा तर नेकिन सां बदिलाए छॾींदो जागो था वॾा आलिम ॿिया आहिनि वाइद कंदा न मां वॾो मुली न वाइद अचे मां हिकिड़ो नुस्ख़ो तव्हांखे ॾसण आयो जंहिं तौबा कई गुनाहनि खां जागो था न भाउ हाणे तौबा ते घणो ख़र्च हलायो नथा ख़र्च वारी ॻाल्हि तव्हांखे कंदासीं बि न ख़र्च वारी ॻाल्हि तव्हांखे पोइ तव्हां छा कंदा हा साईं दुआ कर अलाह ॾे ते ॾींदासीं तव्हांजी बकाया न अलाह ॾे बीठी आहे मिली कोन्हे तव्हां कीअं मुफ़्त जो छो थो चओ इल्ला मन ताब व आमन तौबा कई गुनाहनि खां पर शर्त कई ईमान हुजे हाणे अमल भला कई साले उलाइका युबद्दिलुल्लाहु सय्यिआतिहिम हसनात छड़ो गुनाह माफ़ न कंदोमांस गुनाहनि वारा दफ़्तर क़ुरान में रब चए थो नेकिन सां बदिलाए छॾींदोमांस अचो वरी तौबा कयूं अचो तौबा कयूं शर्त हिकिड़ी रखे कहिड़ी ईमान हुजे चओ ईमान छा आहे वमिन अन्नास मन यत्तखिज़ु मिन दूनिल्लाह
अंदाज़ युहिब्बूनहुम कहुब्बिल्लाह वल्लज़ीना आमनू अशद्दु हुब्बन लिल्लाह। के माण्हू अहिड़ा आहिनि जेके मोहबत सां रखनि क़ुर ते थो ॿियनि सां अहिड़ी जेका अल्लाह सां रखणु घुरिजे उहा मोहबत ॿियनि सां रखियूं। अल्लाह जी मोहबत जो मक़ाम ॿियनि खे ॾेई अल्लाह सां मोहबत ॿियनि खे शरीक कयूं। वल्लज़ीन आमनू अशद्दु हुब्बन लिल्लाह। क़ुर थो चवे ईमान वारा जेके उनजी सभ खां वधीक मोहबत अल्लाह सां, सभ खां वधीक मोहबत कंहिंसां साईं? पाणे ॿुधो मोहबत वारी जात ते कस लॻे त बि फिटाइबो न आहे। अब ॻाल्हायो मां मोहबत वारी जात ते कस लॻे फिटाइबो न आहे। अलाह तां तंहिंखे कस लाती कोन्हे, अलाह सां छो था फिटायूं? अलाह जो चवण न मञणी आहे, अलाह सां फिटाइण न तो भई अलाह सां मोहबत रखो। छो मोहबत उन सां थींदी आहे जेको नवाज़े। फरमाई वन तो तू नेमत अल्लाह अल्लाह तो सुहा एतिरा एहसान कया तमाम जो गणे भी न सघे। बेशुमार एहसान कहीं नेमत जो बिल भी न वताई। छा तो ते करा यखलुकुकुम मिम्मा फी बुतून उम्माहातुकुम ज़ुल्मातिन सलास। मां जे पेट में मां ठाहियो मां ॿुधाईंदी न बत्ती न बल्ब न को ॾीओ न रोशनी। मां जे पेट में तोखे मां ठाहे। अल्लज़ी ख़लक़क फसव्वाक फअदलक। पेट में बराबर करे ठाहियो मां। अलम नजअल लहू ऐनैन वलिसानन वशफ़तैन वहदैनाहु नजदैन। अरे मां जे पेट में अखियूं मां ठाहियूं मां, अखियुनि में बर्फ मां विधा मां, हे ज़बान भी मां ठाही मां, मोबाइल में बैटरी भी विझूं, वरी चार्ज भी कयूं, वरी कॉल ते त भी बटन हणूं, हेॾो ॻाल्हाइणो भी बटन हणूं। कहिड़ी ज़बान ठाही मां? न चार्जर जो मुहताज कयो मां, न बैटरी जो न बटन जो। पाण ॻाल्हाए पाण चुप करे, कौड़ी मिठी शइ पाण ॿुधाए, मां छो थो फिटाए? मां सां मोहबत आंगुर भी हिस्सो आहे ज़ुबान जो। ये ॿुधाईंदी ते कौड़ी कन मिठी न, हिन में कहिड़ो ज़बान में असर रखें? मिठी शइ पाण थी ॿुधाए, कौड़ी पाण थी ॿुधाए। ज़बान मां ठाही मां, मां सां मोहबत रख। ज़बान भी ठाही मां, अखियूं भी ठाहियूं मां, अब हेॾे वरी नक भी ठाही। अब नक अथव न, जंहिंखे आहे त ॻाल्हायो, न अथव त ख़ैर आहे भला। अथव नक? हेॾे हेॾे नक में बैटरी विझंदा फेल बटन भोड़े केरु असांखे सम्झाए? अहिड़ो नक ठाही, न बैटरी विझो, न बटन, न का शइ हणो, न चार्ज कयो, बदबू अचे पाण ॿुधाए, ख़ुशबू अचे पाण ॿुधाए। नक भी ठाहियो मां, बिल भी न वरितो मां, मोहबत ॿियनि सां रखी। मां सां मोहबत फरमा तो क़ुरान पाक अल्लज़ी ख़लक़क फसव्वाक फअदलक। मां जे पेट में बराबर करे ठाहियो मां, न कालिब न साचो। हाँ हेॾे ॾिस कीअं पाण ॾिठई त अखियूं हिते सुहिणियूं लॻंदसि, कन हिते सुहिणा लॻंदसि, चप हिते सुहिणा लॻंदसि, नक हिते सुहिणो लॻंदसि। तोखे मां बराबर करे ठाहियो आहे, तूं मथां छो थो पिटाए? मथां मोहबत। ॻाल्हि सम्झाई कर न आई? पोइ मोहबत वारी जाइ ते माण्हू पाण वेंदो। साईं ॻाल्हायो वेंदो। अलाह जो हाल वार खे चवंदा घणनि ॾींहं थी विया, सिक लॻी माइटनि जा दोस्तनि सां मिलण आयो आहियां। अड़े मोहबत वारी जाइ ते पाण वञिबो आहे। सॾ थिए बि न अचे, मोहबत न आहे। अलाह जो सॾ थिए न अचे त मोहबत बि कोन्हे, ईमान बि कोन्हे। अल ईमान बैनल ख़ौफ़ व रजा। ईमान ॿिनि शयुनि जे विच में आहे। हिकु अलाह जो भउ, अलाह जो ख़ौफ़, ॿियो अलाह जी रहमत में उमेद। बसि मां ख़तमु कयां, मूंखे सम्झी वञो ॻाल्हि हिकिड़ी। ख़ौफ़ कयूं, तौबा कयूं, तौबा कयूं। केॾो रहम आहे उम्मत ते। नबी पाक सदी उम्मत ते जेतिरा बि गुनाह कया अथई, ला तक़नतु मिन रहमतिल्लाह। पर में मुंहिंजी रहमत खां ना उमेद न थियो। इन्नल्लाह यग़फिरु ज़ुनूब जमीआ, सभई माफ़ कंदो मां। हाँ क़ुरान चए थो जंहिं तौबा कई, ईमान अथसि। ईमान ॿिनि शयुनि जे विच में, हिकु ख़ौफ़ ॿियो उमेद। ख़ौफ़ बि अलाह जो, उमेद बि अलाह में। जंहिंखे अलाह जो ख़ौफ़ आहे, इहो माण्हू अलाह जी नाफ़रमानी लाइ कुझु न कंदो त मां कयां, बल्कि चवंदो ईअं रब नाराज़ थी वियो मां न कंदुमि।
खौफ वारो माण्हू पाण खे बचाईंदो बसि हिकिड़ो नुक़्तो रसिया पोइ ख़तमु कया सभु वाइद मसला उलमा आहिनि बयानु कंदा अॼु खां पोइ जेको बि कमु कयो शादी गमी वापार तिजारत दोस्ती दुश्मनी लिबास आलिम दीन खां वञी पुछ साईं हे कमु कयां अलाह राज़ी थींदो की न जागो था सभु मसला मां बयानु काथे कोन इहो कयो बसि फ़ाइदो कयो जेको कमु कयो न आलिम दीन खां मां जॾहिं मुला खां न पुछंदो पटको ॾाढी ॾिस मां जॾहिं मुला खां पुछंदो त मां हवाई फेर कंदो मथां चवण सुभाणे न पियो अचे लुण खे त पोइ सभु आलिम दीन खां पुछो सम्झो था न भाउ हर कमु पुछी पोइ कयो ख़ुदा वास पर उहे पुछंदा के ख़ौफ़ ख़ुदा जो आहे चओ वो पुछंदो एहतियात भी कंदो पर केतिरो भी एहतियात कयूं अल इंसान मुरकब मिनल खता व निशान गलती ऐं विसारो पियल आहे असां में अंदर केतिरो भी एहतियात कयूं गलती थींदी साईं तौबा भी कईसे माफ़ी सची नियत सां वठूं पर जेकॾहिं गलती थिए त पोइ छा कयूं दसियां ॻाल्हायो थी वञे गलती पोइ वमा कान अल्लाहु मुअज़्ज़िबहुम वहुम यस्तग़फिरून बाजार खुलियल फरमाई तौबा कई गुनाहनि सां दफ़्तर नेकिन सां बदिलाईंदोमांसि ईमान हुजे ईमान जे बारे में ॻाल्हायां वक़्तु न आहे हयाती रही इंशाअल्लाह वरी मौक़ो ॾींदो अल्लाह ईमान तमामु नाज़ुक शइ अथव ईमान बचायो हाँ तौबा कई ईमान अथसि अमल भला कई गुनाहनि नेकिन सां बदिलाए छॾींदोमांसि पर साईं पोइ बि थी जो वञे फरमायो जन बि दिलि जाए ॾियनि हिकिड़ो कमु कनि अदाब न कंदोमांसि केड़ो वमा कान अल्लाहु मुअज़्ज़िबहुम वहुम यस्तग़फिरून अब है कुरान में जैसो मुझा नबी चवे न जे गलतियां थियनि त पोइ मखो जेके माफ़ी वठंदा उन्हनि खे अज़ाब न करो घणो बिला माफ़ी ॿियो हाणे दोस्तो को जिबरील अची तव्हांखे सम्झाए मां त न वॾो मौलवी न मूंखे वॾो मुफ़्त में तौबा में गुनाहनि जा दस्तर नेकिन सां बदिलजी वञनि पर जे वरी भी थी पवई हेॾे हेॾे असां तो हिक ॿिए सां वाइदो करे वेंदासीं महीनो ॾींदो यार आगे वाइदो करे थी वञे मूंखे अल्लाह जो कसम आहे उलमा वेठा आहिनि 100 दफ़ा तौबा करे भनी विझे त बि रब मयार बि न महीनो बि न थियण त हाणे वरी ईंदो ख़ाली न वेंदो सिटबो इहो सटबो हिते आज़ी वॾाई न आहे तौबा कयूं थी उलमा खां पुछी पोइ कमु कयूं थी वञे त वरी मग़फ़िरत वठूं बसि हेॾे निमाज़ पढ़ंदा हूं निमाज़ पढ़ंदे निमाज़ में हिकिड़ी दुआ अथव आख़िरी अतहियात में वेठो आहे पर निमाज़ ईअं पढ़ वाबुदुल्लाह कन्नक तराह फइन्नक इन्नहु तराह फइन्नहु यराक तो भला तूं वाबुदुल्लाह कन्नक तराह ईअं सम्झ निमाज़ इबादत ईअं कर ॼणो तूं अलाह खे ॾिसे फइन्नहु यराक जेकर न त पोइ अलाह तोखे ॾिसे सम्झी न भाउ ईअं सम्झो निमाज़ में मुंहिंजो रब मुंहिंजे अॻियां आहे मां अलाह जे साम्हूं वेठो आहे बसि हिते वेंदे अतहियात में वेठो आहे धरणो हयो वेठो आहे रब जे अॻियां हाणे पढ़े थो दुआ तहियात खां बाद दुरूद खां बाद दुआ रब जलनी मुक़ीम सलाती व मिन ज़ुर्रियती रब्बना व तक़ब्बल दुआ रब्बना फ़िली वल वालिदैय वलिल मोमिनीन चाहे तो रब मूंखे मुंहिंजी औलाद खे निमाज़ क़ाइमु करण जी तौफ़ीक़ ॾे रब मुंहिंजी दुआ क़बूल कर ऊंधा वॾा कयूं वेठा चयो रब्बना फ़िली वल वालिदैय रब मूंखे बि बख़्श मुंहिंजे अम्मा बे खे बि बख़्श मोमिन के बख्श पर वमा कान अल्लाहु मुअज़्ज़िबहुम वहुम यस्तग़फिरून नबी अज़ाब न कंदो मान मां माफ़ी था वठ फरमाए वामर अलक बिस्सलाति वस्तबिर अलैहा अहले याल के हुक्म कयो नमाज जो पाण भी नमाज पढ़ो अल्लाह जो नालो अथव क़यामत में पुछा थींदी अहले याल के छो नमाज जो हुक्म कई नमाज पढ़ो इहो घर जो वॾो आहे तो हो माले जो वॾो आहे पाण जो कम जो हो पढ़ाए ऑफिसर आहे वॾो ऑफिसर हुक्म करे पाण असांजे वज़ीर आला साहब मुराद अली शाह रहमतुल्लाह बयान नहीं ऑफिसर साजुरो तो मां भी 8 बजे उथंदो आहियां मुझे कपड़ी ते शाह के काथे विकणी चऊं ये न ताईं सवेर उथो नमाज पढ़ो दिखाओ सफर किस्मत में वतन को याद क्या करना जहां बेदर्द हाकिम हो वहां फरियाद क्या टोटली एड़ा मथे वरी खतड़ो बाबा हेरे हेरे पाटियूं सब बटरे हिकड़ियूं पाटियूं सब माइन जी हिकड़ी सब खतरन जी हिकड़ी सब मर्दन अल जिन्स यमीन अल जिन्स 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 सां बाबत कंदी आहे चओ हेॾे नौजवान पाण में कचहरी कंदा न उते मां वयमि त छा चवंदई न उते पोड़ो हेॾे अची वियो होॾे वियो
माना नौजवान जवान सा मोहब्बत बार बार सा पोड़ा पोड़न सा मुझा दा हेडे बस जे आयो मायो तो वनो पीपी नथा गाना वक्त ना है कसबा खुदा जो न तो मुन्यो तुनी धार करे भाई गैरत वये में मोटो इस्लाम ने वर्ती जो थे थी भुट्टे जी अमाई जी बिटाई सेवण सबने के मारे जात रनहर पैया पर चप गोढ़ा सख्यों पाउडर जेला वाली तो से मोहतरमा जे दुख में आयो हन बुढ़ी न था मरो दुख वाली सुर्खी अड़ दी बस सुधरी वनो के सुलमो कढ़ी दो मां द्वार छो छो दुख न है दो शिकारा दुख वाली सुर्खी पाउडर वक्त ना है मां के खुदा जो कसम नबी से फरमायो दयूस जन्नत में नहीं दो साबत में कड़वा दयूस फरमे जी औरत आजाद घुमंदी थे वते बेपर्दा भारत राजी थे बैठो आ कंट्रोल न थो करे मुझे मोहम्मद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बेगैरता जन्नत में न में इस्लाम में गैरत वाला नहीं मरिया संगे चलो अब मुल्लान जी नियत खराब आसा ते गड्या बैठा हूं मैं ता खतरा हो जा हेरे ये पोड़ा बैठा है पोड़ा अड़े दांत कुटल हुंदो आ खसी भी हुंदो आ ये भी पोड़ो गवंजी भरसा बदो तो सा कंदो सही कर गालायो न था ता मोट भी तहानींदा हो ना किए गालाइंदा कुरारो डांदा गऊं खरसी सा के दो बिठो ए जनता तक कुछ कोने सब कुछ था पर गैरत कर पढ़ने भी बुद्धे थे चोनन भी नबी से बैठा नबी नो साबित सोचे बुधो मत क्या मत चो न बुधाई नबी नो साबित सोचे हुजूर जी घर वाली गड बैठी पान फमे अंदर हलो चादर ढक्यो पर्दो को हां मोहम्मद करीम तुझे गैरत तो कुर्बान अंदर हलो चादर ढक्यो और के हुरजुल आमा सयो अखन का अंधो आथो पर्दो कोई दिसे न तो फमे होत नबी ना ता ते सोचूं नबी जे दिसला मोकल न है अंदर हलो यो थी इस्लाम आने जादे बने बने मायूं आयो तो पीपी दे वनो खतरा हो तो इमरान नमाज दे वनो जे आयो मर्द तो मर्दन जी जमात थवे दाढ़ियों में पट करवा पान चूंडा चूंड मां बेओ न चूंडा जाने एक मत गयो मत टाइम ना एकड़ो नारो मारे मेहरबानी अल्लाह रहमत कर अबा मायूं आयो तो वनो उड़े अड़े मुड़से हिते ज़ाल इस्लामाबाद मगरब मुड़से इस्लामाबाद उते जमाई उथली पवे केर राजी करे रे वही गैरत नबी से घर जो से भा भाजे घर पर्दो करे फरमाए जहर कत्ला भा भाज हे मुल्कन में घुमंदियो थी वतन मर्द मरी विया न मायो छुपी हण माउंटेन असा के तो मुला छो बिठो माउंटेन में अरे मचो तवन साल ना बिहन असा मुला पान भी न भी हेडो वाइल वो कत्ल भी करते हैं चर्चा नहीं होता हम आह भी भरते हैं हो जाते हैं बदनाम मुल्ला न भी है तहजुसाला भेनर भी गालायो खुदा जो वास्तो तो गैरत बचाओ बस माते माम जो यो खोड़ था केड़ो हर कम दुश्मनी दोस्ती मदद गैर सांखे तवा या ताउन अदम ताउन या जेको भी कम कयो अज तौबा कयो सब हाथ में कहतो तौबा कैसे हाथ मत कर दो तौबा कैसे तो उलमा को पूछी पोकाऊंगा सलाम